सवसिरन पाए जे तंद बराबर तोरियां उटल ओॾाहीं थिए जेॾां बीजल बुराए सखणो हॾ आहे सिर में सजण नाहे की। अस्सलाम वालेकुम मुअज़्ज़िज़ नाज़रीन, असीं हिन वक़्तु सिंध सकाफ़त खाते जे फेसबुक पेज ऐं यूट्यूब चैनल ते आहियूं ऐं अवां सभिनी जो ऐं असां सभिनी जो हरदिल अज़ीज़ प्रोग्राम कैफ़े सकाफ़त, जंहिंमें असांजे हिन तरह जूं मुल्क जूं मायनाज़ शख़्सियतूं जिन में असांजा फ़नकार, कलाकार, सदाकार, अदाकार ऐं रागी हिस्सो वठंदा आहिनि। अॼोके हिन प्रोग्राम जो असांजो महिमान ईअं चवां त हिकु ॾेख यादगिरी, हिकु शाम जो तसवुरु, खिड़ंदड़ गुलाब आहे हिकु नाम जो तसवुरु। असांजो उहो नालो आहे, उहो नामवर सूफ़ी रागी अव्हां जे स्क्रीन ते अचण वारो आहे। असांजो निहायती मारूफ़ मशहूरु ख़ानकाही राग जे हवाले सां पंहिंजी जुदा ऐं धार शनाख़्त रखंदड़ सोढल फ़क़ीर लगारी। अवां स्क्रीन ते ॾिसी चुका त सोढल पंहिंजे अखियुनि जी निमरता, निमाणाईअ, सिंधी टोपीअ ऐं कुल्हनि में अजरक ऐं ख़ासि हुन जी जेका सुञाणप आहे उहा गेड़ू रंग जो जेको रुमाल आहे हुन जे गले में आहे, पर असल में हुन जे गले जो जेको करिश्मो आहे उहो सॼा उदास आलाप आहिनि जीअं सॼी सिंध खे मोहियो। हीअ असांजे रागिन में उहो पहिरियों फ़नकार आहे जंहिं अरे लोगो तुम्हारा क्या, मैं जानू मेरा ख़ुदा जाने ऐं अव्हां जा आशिक़ हज़ार आहिनि, असांजी यारी क़बूल पैशल। जी हा, इहे मक़बूल तरीन सिंधी समाज में जेके कलाम आहिनि उन्हनि जो रागी सोढल फ़क़ीर असां सां हिन वक़्तु गॾु आहे। ऐं सिर्फ़ु तारुफ़ में मुख़्तसिर तरीक़े सां ॿुधाईंदुसि त पाण मोरे जी मिट्टी आहे। 1959 संदसि विलादत जो साल आहे ऐं राग वेराग हुनखे सरिश्त में मिलियो आहे। हुन जे बारे में हू ख़ुदि असांखे ॿुधाईंदो, पर संदसि पैदाइश जो जेको ॻोठड़ो आहे उहो देह ख़ैरे देरे जे बिजारणी लगारी जेको आहे उहो उते जो हुनजी माउ पीउ जेके आहिनि उते हुन जनमु वरितो आहे। हिन वक़्तु असीं जंहिं टीम में आहियूं, ऐं अव्हांखे ॿुधायां त हीअ सकाफ़त खाते जो प्रोग्राम आहे जंहिंजी तमामु तर इंस्पिरेशन हिन प्रोग्राम जी असांजे मिनिस्टर मोहतरम साईं सैयद सरदार अली शाह साहिब जिन जी आहे। ख़ुशनसीबी आहे ऐं सिंध जा भाग आहिनि जो पाण हिन वक़्तु तालीम जा बि सूबाई वज़ीर आहिनि। गॾोगॾु प्रोग्राम जे जेके डायरेक्टर आहिनि संतोष कुमार साहिबु आहिनि ऐं टीम जेका आहे मुआवनत में असांजे मोहतरम रूहुल्ला तुंजो साहिबु बि आहे ऐं असां सां गॾु यकीनन त प्रोग्राम जी शिरकत में ऐं उनजी महिनतुनि में असांजे रहमतुल्लाह राजड़ साहिब जिन जो हथु आहे। पर असीं हिन वक़्तु गुलदस्तो पेश कंदासीं कल्चर डिपार्टमेंट जे तरफ़ां, जंहिंमें यकीनन त असांजे सेक्रेटरी अकबर लगारी साहिबु, डायरेक्टर जनरल अब्दुल अलीम लाशारी साहिबु, पर हिन वक़्तु हबीबुल्लाह मेमण जंहिंखे सादत हासिलु आहे त हू केतिरनि सालनि खां पंहिंजे फू जौबन जा सभु ॾींहं असांजे शाह लतीफ़ जे स्टेज खे अरपे चुको आहे। हबीबुल्लाह मेमण साहिबु डायरेक्टर कल्चर असांजे सोढल फ़क़ीर खे गुलदस्तो पेश पिया कनि। महिरबानी हबीबुल्लाह मेमण साईं। असीं हिन वक़्तु जेको स्टेज आहे रवायती तरह सां उन्हनि सभिनी जो बि, छाकाणि त हीउ हिकिड़ो यादगार डॉक्यूमेंटेशन वारो प्रोग्राम आहे, त जेके दोस्त साथी स्टेज ते असांजे सोढल सां गॾु वेठा आहिनि, ख़ालिद हुसैन असांजे ढोलक ते वेठो आहे, लाल मोहम्मद गिटार ते आहे ऐं साजन सोढल जेको यकीनन त नूर चश्म आहे असांजे सोढल फ़क़ीर जो, उन सां गॾोगॾु साहिब मीराली आहे ऐं असांजो हीउ जेको बांसुरीअ ते आहे असांजे सिंध जो मारूफ़ तरीन बांसुरी नवाब इमदाद अली। सोढल कीअं आहियो? ख़ुशि आहियो? चङा भला आहियो? हाणे ॻाल्हि इहा आहे त तव्हांखां जेको पहिरियों सुवालु आहे त तव्हीं लगारी आहियो, माशाअल्लाह बरोच घराणो आहे। पुछणु चाहींदुसि त इहो राग विराग तव्हांजे लगारी घराणे में किथां आयो? तव्हांखे रंग किथां लॻो? असली ॻाल्हि जेका तव्हांजी आहे हा ॾाढी बहितरीनु आहे। असुल ॻाल्हि त असांजा जेके वॾा ॾाॾनि खां वठी उहे जेके आहे जहान महादी सरकार, वाह, हुननि जा मुरीदा पोइ गागरनि ते यकतरनि ते ॻाईंदा हुआ। अच्छा, उन खां पोइ आउं बि ॻाईंदो हुउसि। 1980 जी ॻाल्हि आहे। हुन खां अॻु में बि ॻाईंदो हुउसि, पोइ वरी शौक़ु थी पियो त आउं रागी थियां ऐं कंदा मधुरी हरपो हुआसीं। बराड़ी जा माण्हू मेराण कंदी, दरिया कंदी ऐं लिगारी बिजरनि मिसाल उस्ताद कयूं। सैयद अहमद शाह दादू जो हुयो,
उन खां रागड़ो सिखियासीं। हुन दुआ ॾेई छॾी, ऐं रागी कोन थी सघियो आहियां। राग वॾी शइ आहे, पर हुन दुआ कई आहे। हुनजा भले करम तव्हां हींअर ॿुधायो त तव्हांजे वॾनि उन्हनि खे बि ॻाइण जो शौक़ु हो, यानी राग विराग मैखाना दरगाहूं, त तव्हांजे ॾाॾा साईं जो नालो छा आहे, बाबा साईं जो नालो छा आहे, जेके घड़े ते यकतारे ते ॻाईंदा रहिया आहिनि? अच्छा, जेको ॾाॾो हुयो असांजो, उहो गागर ते ॻाईंदो हुयो। अच्छा, गागर जो तमामु फस्ट क्लास हुयो, ऐं ॻाईंदो बि उन ते हो। ऐं असांजो उनजो नालो मोहम्मद हसन जगारी जी। ऐं वाल साहिब मुंहिंजो जी जी, उनजो नालो छा? उनजो नालो आहे अली बख्श जी। अच्छा, उहो यकतर ते ॻाईंदो हो। अच्छा। ऐं उन खां पोइ चाचा मामा हींअर ते बि राग हले पियो। शाम थींदी ऐं नंगर पाणी करे मैखानो आहे पंहिंजो, उते वेही ओताकड़ी ते राग रूप रंग रूप यकतारा खणी गागर खणी वेही रहंदा ॻाइण। भले तव्हांजी जेको आवाज़ु आहे पंहिंजे हमअसर ॻाइण वारनि में उनजी हिकिड़ी शनाख़्त, हिकिड़ी सुञाणप अलॻि तरह जी आहे, त तव्हां वटि दर्दीलो आलाप आहे। माना इहो दर्द तव्हांखे आयो किथां आहे, किथां मिलियो आहे तव्हांखे दर्द? सर जना उस्ताद कयो त मूंखे उस्ताद पहिरियों आ सेखारी। जी। आ दम खुटे वरी आ कर। हा। चई 40 ॾींहं आ कर, दम खे पचाए ऐं गलो सुरकंदो रहे। ठीकु आहे। 40 ॾींहं खां पोइ आउं वियुसि साईं ॾे, मूंखे साईं 40 ॾींहं कयो अथऊं, हाणे उहो अॻियां हुजे मां पोयां हुजां। चकी पे हले मिशन अटे जी। चई हिन ते आवाज़ु मिलायो, हुन ते आवाज़ु मिलायो। चई ॻाल्हि त अञा 40 ॾींहं ॿियो वञी कर। अच्छा, वरी बि आ वञी कर, माना चकीअ सां? चकी सां। साईं पखे जो आवाज़ु आहे, चकी जो आवाज़ु आहे, जहाज जो बि आवाज़ु आहे, हिन सभिनी सां मिलाए सघिजे थो। इहे उस्ताद असांजा, हुननि जा कुर्बान। माना तव्हांजी रियाज़त जेका आहे, उहे जेके फितरत जा आवाज़ आहिनि, उन्हनि सां आवाज़ु मिलाए मिलाए तव्हांजो आवाज़ु रियाज़त मां उन मरहलनि मां थींदो आयो। हाणे महफ़िल शुरू था कयूं, भला बिस्मिल्लाह छा सां कंदव? कसीदो आहे दरबारी मां, मौला अली शान जो कसीदो। सुभान अल्लाह। अली इमाम मनस्तो मनम ग़ुलाम अली, हज़ार जान गिरामी फ़िदाए नाम अली। हीअ सभाग आहे असांजे सोडल जो महफ़िल जो रंग इब्तिदा असां कयूं पिया कसीदे शरीफ़ खां। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं सदाई करीम ते सिंध सुकार। सुभान अल्लाह। दोस्त मिठा दिलदार आलम सबाबाद कफन पे लिखना अरे मौला अरे मौला। जंगल पहाड़ कहते हैं अली मौला, जंगल पहाड़ कहते हैं नौदे मुश्किल को मेरी हल करो मुश्किल कुशा अली मौला। अली दे नाम दा नारा लगाउण वाले जिंदे रहो। अली दे नाम दा नारा लगाउण वाले जिंदे रहो। अली दे नाम दा नारा लगाउण वाले जिंदे रहो। अलम अब्बास गाज़ी दा गाज़ी, अलम अब्बास
सुभान अल्लाह अली दे नाम दा नारा सोडल फ़कीर असां सां गॾु आहे मौला मुश्किल कुशा जे कसीदे सां तव्हां महफ़िल शुरू कई त दिलि में आयो त अली जिहा कोई पीर नहीं असां मारी दीद दहर ते दस्तार नबी अकरम दी भई ठहंदी अली दे सर ते सोडल साईं तव्हां असांखे ॿुधायो त तव्हांजो जेको आवाज़ रियाज़त आहे उहो फितरत जे आवाज़नि सां मिली पोइ तव्हां पंहिंजे आवाज़ खे ठाहियो आहे पर हीअ हारमोनियम वॼाइण तव्हां किथां सिखिया? उस्ताद खां सिखियासीं। केरु सेखारण वारो? सैयद अहमद शाह। उन हारमोनियम बि तव्हांखे सेखारियो। भले तव्हां ॿुधायो पिया त तव्हांजो बाबा साईं बि जेको आहे उहो ॻाए थो माशाल्लाह हयात आहे उनखे अलाह साईं वॾी हयाती ॾे। हींअर 102 साल उमिरि आहे। झुनरो आहे पंहिंजे मुंहुं वेही झुंगारींदो आहे। उनखे तव्हांजो राग कीअं थो लॻे? सॼी सिंध खे सॼी दुनिया खे त तव्हां पसंदि आहियो। जी हा असांखे हाणे ख़बर पवे थी छो जो असांखे 5-5 6-6 प्रोग्राम मिलंदा कई माण्हू ईंदा हा त हाणे थोरो वक़्तु गुज़रियो आहे छो जो कंहिं फेसबुक ते ॾेई छॾियो किरणो वायरस जे करे 2 साल थोरो ही असांजी फुकरा दरगाह बंदि हर शइ बंदि कंहिं फेसबुक ते ॾेई छॾियो हींअर ख़बर पई आहे त अची जो माण्हू इकट्ठे थिया आहिनि हाणे ख़बर पए थी त छा यार तव्हां एतिरो लहंदो ई कोन आहियां जेतिरो माण्हू जे दिलनि में रहां थो। जी 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 हा। अच्छा हिकिड़ो त इहो आहे त ॾिसो सोडल तव्हांजो जेको फ़न जी मौसीक़ी जी जेका दुनिया आहे उन में जेको अचणु आहे उहो ॾाढो देरि सां आहे। मिसाल तौर ते जेका तव्हांजी जवानी छोकिराणी वही सिंध खे तमामु देरि सां जॾहिं हीअ जेके प्राइवेट कैसेट कंपनियूं थियूं जॾहिं तव्हां अरे लोगो तुम्हारा क्या जहिड़ो हसीन कलाम ॻायो ऐं अव्हां जा आशिक़ हज़ार आहिनि त उन खां पोइ दुनिया खे ख़बर पई त तव्हां मीडियाज़ ते यानी टेलीविज़न ते या रेडियो ते एॾो देरि सां छो आया आहियो? साईं पहिरियां खैरपुर स्टेशन ते हा आवाज़ ऐं अंदाज़ में आयुसि हिकिड़ो गीत ॻायो ऐं उन खां पोइ कुझु वक़्तु खां अॻिते हली पोइ वरी रेडियो वारनि ख़ासकैली साहिबु आहे जी शौकत ख़ासकैली जी शौकत ख़ासकैली जी पोइ उन चयो अचे वियुसि पोइ पहिरियों ई कलाम इहो चयमि वाह वाह चढ़ा तेॾा सुहिणा वाजा वाजा। अच्छा वाह वाह। ऐं ॿियो चयमि उड़ पखिड़ा वेह न विच ते वतन पंहिंजो गे न विसार। पोइ लाइव प्रोग्राम बि कयुमि हू बि कयुमि। तालीम केतिरी आहे तव्हांजी? जी साईं तालीम केतिरी आहे? तालीम 5 दर्जा आहे प्राइमरी। पोइ इहे कलाम यादि कीअं कयो? साईं कलाम मूंखे 5-6 हज़ार यादि आहिनि। माशा अल्लाह। हालांकि तव्हां वटि का बि डायरी हथ में कान्हे? जी हा। ऐं सभई हिते महफ़ूज़ आहिनि? जी हा हिते महफ़ूज़ आहिनि। भला शाह साईं असांजे लतीफ़ सरकार सां केतिरो इश्क़ आहे तव्हांजो? माशाअल्लाह। सुखन वारी अल्लाह सद मता कामसी करे अंदर जली अध डूंगर से डोरी दियूं वरी गीत लिखते संजू कलाम साईं जन लाइते भया मुखे लोरी घूरी मुझे जिंदड़ी जतन लाइते भया मुखे लोरी घूरी मुझे जिंदड़ी जतन ये घूरी मुझे जिंदड़ी
जीअ खे झोरी जेको ही असांजे ससुई जे दास्तान जो भिटाई सरकार जी वाई आहे ऐं असांखे एॾी ख़ुशी पई थिए त भिटाई जी नगरीअ में गागनदास मदनानी साहब, अमित कुमार मदनानी साहब, असांजो ही प्रोग्राम माशाल्लाह नाज़रीन जिते जिते बि असांजो ही कैफ़े सकाफ़त ऑन आहे दोस्त उनखे ॾिसनि पिया। असांखे दुबईअ में आशा चांद साहिबा ॾिसे पई, ॿुधाए पई त हीअ जेका काफ़ी वाई शाह साईं जी असांजे सोडल साईं ॿुधाई, दरअसल इहा सुशीला मेहताणी साहिबा बि ॻाई आहे ऐं उन बि हक़ अदा कयो आहे ऐं माशाल्लाह सोडल बि सुशीला मेहताणीअ वांगुरु असांजो हक़ अदा कयो आहे। सुशीला मेहताणी जो तालुक़ु असांजे थाणे बुला ख़ान सां हो, उहा वॾी रागी उस्ताद मोहम्मद इब्राहिम जी शागिर्दियाणी हुई। पर हिन वक़्तु फेसबुक ते असांखे रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर जो डायरेक्टर अकबर शाह साहब सोडल ऐं शौकत हुसैन ख़ासकेली तव्हांखे ॾिसनि ऐं ॿुधनि पिया। कौसर बुरड़ो साहब जेके साबिक़ डायरेक्टर हुया रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर जा, चवनि पिया त सचल साईं जी नगरीअ में तव्हांजी केतिरी हाज़िरी रही ऐं तव्हां सचल सरकार खे केतिरो ॻायो आहे? जी साईं, असां सचल साईं घणो ॻायो आहे, पर केतिरनि जो प्रोग्राम थियो ख़ासि। जी जी, उहो सचल जी दरबार जे अॻियां थियो ऐं लतीफ़ जी नगरी में बि ही जॾहिं ही अजरक टोपी जो प्रोग्राम थियो हा, तॾहिं बि हुते कलंदर शाहबाद जी नगरी में त सचल साईं खे असां घणो ॻायो आहे। पर हिकिड़ो कलाम जेको आहे असां केट में चयो आहे कंहिं ज़माने में 1992 में। वो बिस्मिल्लाह सचल हा, जी ॻाल्हि बिस्मिल्लाह। हुजे त ज़बरदस्त सचल साईं। नाजुक नाज नाजुक नाज भरा अलवेला ते तू अपने नाज अदा दी कसम दिया जुल्फा खम खली हरदे ते तू अपने रुख ज़ेबा दी कसम आ मिले ख्वार फरीदन नाल ते तू अपने शर्म हया दी कसम चोले सजन ते चेहरे मुझको कबाब कीता चोले सजन ते चेहरे मुझको कबाब कीता करना यार जाए रुख दे कबाब कीता करना यार जाए रुख दे कबाब कीता चोले 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 मुझको कबाब कीता चोले सजन ते चेहरे मुझको कबाब कीता करना यार जाए रुख दे कबाब कीता करना यार जाए नैना दा तीर मारी ज़रूज़ार चार आई नैना दा तीर मारी ज़रूज़ार चार आई नैना दा तेरे मारे नैना नैना दा तेरे मारे नैना दा तीर मारी ज़रूज़ार चार आई दिल दा हिजाब रुख ते नकाब कीता दिल दा हिजाब
रागे मंझारंग अला लखम अब्दुल लतीफ जय राग लखम अब्दुल लतीफ जय काजा वगी तदवन ओजर थियो अब जो तू मौला सचल बेचारा मैं हूँ गुलाम तुम्हारा कहता सचल बेचारा मैं हूँ गुलाम तुम्हारा कहता सचल बेचारा मैं गुलाम तुम्हारा कहता सचल बेचारा मैं हूँ गुलाम तुम्हारा खुदा वे खून ज़ारा मुखड़ा वे खून ज़ारा अकबर सवाब कीता मुखड़ा वे खून ज़ारा अकबर सवाब कीता चोले सजन दे तेरे मुझको कबाब कीता ओ चोले सजन दे तेरे मुझको कबाब कीता करना यार प्यारे दुख दे नकाब कीता करना यार प्यारे दुख ते नकाब कीता करना यार प्यारे सचल सरकार जी ये हसीन काफ़ी हुई जेकॾहिं अमीं मालूम करणु चाहियो था ऐं तव्हांखे राग सां विराग सां दिलचस्पी आहे त पोइ ही सदा रंग जेका रागणी आहे उहा भैरवीअ जो रंग हुयो सचल साईं जी काफ़ी हुई असांखे ख़ुशी आहे त असांखे न फ़क़ति सॼी दुनिया में पर सिंध में बि जॻह जॻह ते असांखे ॾिठो ऐं ॿुधो पियो वञे ऐं माशाल्लाह असांजे सोडल जा हज़ारे फ़ैन आहिनि जेके हुनखे वाह वाह अखबार ॾियनि पिया लैपटॉप असांजे साम्हूं खुलियो पियो आहे कंदकोट में असांजो बशीर जखराणी सोडल खे बेहदि पसंदि पियो करे अयाज़ गुल जहिड़ो शाइर ख़ूबसूरत शाइर सखर में फेसबुक ते वेठो आहे ऐं असांजो कैफ़े सकाफ़त ॾिसे पियो साॻे वक़्त ते सखर में अदल सुमरो साहिबु असांखे ॾिसे पियो हीअ शाइर उहे आहिनि जंहिंजो नालो ईअं चइजे त सिंधी इल्मु अदब जे हवाले सां इंतिहाई वॾो नालो आहे असांखे ख़ुशी आहे त फरीदा मेमन साहिबा कैनेडा में असांखे ॾिसे पई अदी फरीदा तव्हांजी वॾी महिरबानी गॾोगॾु असांजा ॿिया दोस्त जंहिंजा नाला अचनि पिया मंठार कलोड़ो आहे मोहम्मद बख़्श आहे ज़ाहिद हुसैन आहे तेजूमल आहे सूफ़ी सलामत बिजाराणी आहे फ़हीम अलन फ़क़ीर जी हा अलन फ़क़ीर जो पंहिंजो अंदाज़ बि ज़बरदस्त ऐं माशाअल्लाह फ़हीम बि ख़ूबसूरत ॻाए थो पंहिंजे वालिद साहिब जे नक्श क़दम ते आहे गॾोगॾु सूफ़ी दानिश
बि असांखे ॾिसे पियो। सलीम सोलंकी साहिबु असांजे कल्चर डिपार्टमेंट जो हिकिड़ो असांजो साथी, उहो असांखे ॾिसे पियो। उमर मल्हाब असांखे ॾिसे पियो। ऐं असांखे ख़ुशी आहे त हैदराबाद में कासमाबाद में नाज़ सहतो साहिबु माशाल्लाह ज़बरदस्त म्यूज़िक शनास इंसान, नियाज़ पंवर साहिब जहिड़ो मारूफ़ शाइर ऐं ईअं चइजे त सहाफ़त जी दुनिया जो हिकिड़ो इंतिहाई अहम नालो बि सुडल तव्हांजो ही प्रोग्राम ॾिसे पियो। पर तव्हां हिन वक़्तु जेको कलाम ॻायो हो सचल साईंअ जो भैरवीअ मां, उन में तव्हां चयो पिए बार बार मुखड़े में चयो पिए चोले चोले सजण दे चेहरे मेकूं कबाब कीता। को अहिड़ो आहे जंहिं तव्हांखे कबाब कयो हुजे? त यार हाणे हिनखे बाबा बुलवा शाह खे चयूं। जी जी। चई तो इश्क ॾिठो आहे, चई पलियो असां वटि आहे। अच्छा, वाह। लतीफ़ सरकार असांजो मालिक आहे, सिंध जो पैगंबर आहे। जी हा। आशिक ज़हर पिया वेदसी वैसा। जी हा। तो हुन खां पुछूं त इश्क चई मिड़ी दोणारे ठाथऊं, दोणारे ठाथऊं। सो ॻाल्हाए त सचल साईं माशाल्लाह आफ़ाक़ी शाइर हो। तव्हांजी दिलि कंहिं कबाब कई? जी, जंहिंजे विरह ऐं वरलाप में जंगल जाॻिया। सांद कलाम ॻायो आहे। हा। ॻायो फौज़िया सुमरो आहे। हा हा। को तहिड़ो हुजे हाल मुंहिंजा पुछे, मुंहिंजा ॻोढ़ा उगे। अच्छा, साईं राशिद मोराई लिखियो आहे, को दर्द रसे त लिखी वठिजे, को सूर मिले त लिखी वठिजे, हू कीअं लिखिजे। सो का चोट रसी वेंदी आहे, हलंदे हर माण्हू खे थाबो अची वेंदो आहे। पोइ इहो थाबो कंहिं बेपरवाह बादशाह सां? जी हा, दिलि लॻे बेपरवाह ॾिनर। का अखि अड़ीअ कंहिं अहिड़ी बेपरवाह सां जे तव्हांजी दिलि रंजाई आहे ऐं तव्हांजे आवाज़ में दर्द पैदा थियो आहे। वो सबके लबों पे मुस्कुराहट थी मेरे कत्ल के बाद, न जाने क्या सोच कर रोता रहा कातिल मेरा। ॻाल्हि त हीउ जेको इंसानु आहे पाण जार में फासे थो, हाणे फासे थो त पोइ उतां हुन ते मयार ॾियणु सही न आहे। माना कंहिं बेपरवाह सां दिलि लॻी ज़रूरु आहे तव्हांजी? आहे। पोइ उनखे जेकॾहिं चई ॿुधाईंदो त कीअं ॿुधाईंदो? जी बिस्मिल्लाह, दिलि लॻ गई बेपरवाह दिलि। बिस्मिल्लाह। साईं ही सभु सॼी सिंध जे नाम, पंजाब वारनि जे नाम, सरायकेस्तान जेको आहे सरायकेस्तान, ॾे चाहे परॾे रहण वारा, पर ऐं ख़ासि साईं मोहतरम नसीर मिर्ज़ा साहिब जे नाम कया थो। थोरो अर्ज़ु कयां नारायण जो नसीर साईं हिकिड़ा ॻाइणा ॻाईंदा न, हा हा ईअं करे ॻाईंदा आहिनि, पर राग खे सॾिणो पवंदो आहे। आ महबूब खे चवणो आहे आ, सजण खे बि चइबो आहे आ। काफ कदा दे नाल पुठोई उहा कदा समझां या अदा समझां, रत मेरी नल हथ रंगियो ने उहा रत समझां या हे ना समझां। गली गली तेरी विच शहीद हुआ उहा गली समझां या करबला समझां। गुलाम फरीदा बुत रोशन किया दिसदा उस बुत कहूं या खुदा समझां। एक बेपरवाह बेपरवान दिल दे के एक
दे के दीदार दा सौदा कर बैठे काबा जान लिया जान लिया जान लिया तेरे मुख को समझ कुरान लिया तेरे दरनों काबा जान लिया रब बख्शे न बख्शे हो दिलदा असां यार में सजदा कर बैठे एक बेपरवानो दिल दे के बेपरवानो 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 दिल दे के ਲੱਭਦੇ ਫਿਰਨ ਨਜ਼ਾਰੇ ਨੂੰ ਇੱਕ ਬੇਪਰਵਾਹ ਦੇ ਇਸ਼ਾਰੇ ਨੇ ਅੱਖਾਂ ਲੱਭਦੇ ਫਿਰਨ ਨਜ਼ਾਰੇ ਨੂੰ ਇੱਕ ਬੇਪਰਵਾਹ ਦੇ ਇਸ਼ਾਰੇ ਨੂੰ ਅੱਖਾਂ ਲੱਭਦੇ ਫਿਰਨ ਨਜ਼ਾਰੇ ਨੂੰ ਇੱਕ ਬੇਪਰਵਾਹ ਦੇ ਇਸ਼ਾਰੇ ਨੂੰ ਜਦ ਲੜੀਆਂ ਅੱਖੀਆਂ ਨਾਲ ਜਦ ਲੜੀਆਂ ਅੱਖੀਆਂ ਨਾਲ ਅੱਖਾਂ ਸਭ ਵੇਖ ਕੇ ਪਰਦਾ ਕਰ ਬੈਠੇ मंसूर डिठा तेरे महफिल दा दस्तूर डिठा सिर सोने ते मंसूर डिठा तेरी महफिल तेरी महफिल 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 दा दस्तूर डिठा सिर सोने ते मंसूर डिठा जेड़े और तमाशा वेखण ले ओ खुद भी तमाशा बन बैठे निक बेपरवाह
मंसूर क्या है, मैं भी खुद मंसूर था। मत साकी का शराबे अन्नल हक रसूल था। करबला करबला में सर हुसैन का नेज़े ऊपर पढ़ता कलाम। आप कुछ सुनता नहीं तो खुद खुदा मजबूर था। चल मुस्लिम चल चल चलिए, चल नाल शहीदान मिलिए। चल मुस्लिम चल चल चलिए, चल नाल शहीदान मिलिए। चल मुस्लिम चल चल चलिए, चल नाल शहीदान मिलिए। इस साथ की आशिक लो अपना पानी को भी संस्कार कर बैठे। एक बेपरवाह दिल दे के, एक बेपरवाह दिल दे के, दीदार दा सौदा कर बैठे। तरफ जाने दो मोहब्बतानो, रब जाने दो मोहब्बतानो। असा इश्क दे दावा कर बैठे। काफ़ी जो रंग हो जेको भैरवी रागणीअ में असांजे सोडल फ़क़ीर पेश कयो। असांखे ख़ुशी आहे त जॾहिं लैपटॉप ते नज़र था विझूं त असांखे कराचीअ में यासिर काज़ी साहब माशाल्लाह हिन कुर्सीअ ते कॾहिं उहो बि वेठल नज़र ईंदो आहे। सोडल तव्हांखे यासिर काज़ी साहब असांखे ॾिसनि पिया। गॾोगॾु रेडियो पाकिस्तान कराची ते राबिया सईद साहिबा आहे, उहा असांखे ॾिसे पई, जेका तमामु सुठी म्यूज़िक लवर आहे। ऐं सांगड़ में असांखे नूर मोहम्मद ख़ासखेली आहे। सिंजोरे में ॾिसां पियो त डॉक्टर रमेश कुमार साहब रामनाणी असांजो ही प्रोग्राम ॾिसनि पिया। रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते कैफ़े सकाफ़त खे असांजे जेको कंट्रोल रूम में इंजीनियरिंग में हाजी मोहम्मद खोखर, अली अकबर हिंगोर जो साहब प्रोग्राम मैनेजर, ही सभु दोस्त यासीन जूणे जो गॾिजी ॾिसनि पिया। असांखे ख़ुशी आहे त असांजो ही प्रोग्राम सॼी दुनिया में जिते जिते बि वञे पियो, जिन जिन नालनि ते असांजी नज़र पवे पई, असीं उहो ताईं पहुचायूं पिया। सोडल असां ज़िक्र बेपरवाह जो पियो कयो। शादी कहिड़ी उमिरि में थी तव्हांजी? जी साईं, शादी तव्हांजी कहिड़ी उमिरि में थी? 80 में। 80 में पोइ उहा कुंवार तव्हांखे ॾेखारियऊं या ईअं ई बिना ॾिसण जे? न, उहा असुल ॻाल्हि त मुंहिंजो बाबो ऐं चाचो जेको हुयो आहे, हा सोची तोखे पुटु ॼमंदो, जी जी, तोखे ॾिस, जेकॾहिं मूंखे ॼमे हा, तूं न्याणी मूंखे ॾिजां। अच्छा उहो ॼमण खां ॼमंदा वियासीं, असांजो मङणो थी वियो। अच्छा, हा, पोइ उहा तव्हां ॾिठी हुई पहिरीं, ॾिसंदा हो हुनखे? हाणे गॾु सौट हुआसीं। अच्छा, अॼु बि गॾु आहियूं। पोइ उन सौट मां ॿार घणा ॼणियव? केतिरा पुट? 9 ॿार। माशाअल्लाह। अच्छा, 5 औलाद जी हाल थी विया। माना वांदकाई घणी हुई लॻे थो सोडल। अच्छा, 5 औलाद जी हाल थी विया। पर जेको ढोलण पुटु हुयो, हा, जिते साईं सकाफ़त खाते वारनि ॾाढी मदद कई, साईं सरदार शाह समेत। हुननि 2-3 लख रुपया मोकिलिया, चई 2 करोड़ लॻंदा, लाहींदासीं। नौजवान 21 साल जो गुज़ारे वियो। बाक़ी हिकिड़ो पुटु 2 ॼणियूं आहे। साजन साजन जेको तव्हां सां गॾु ॻाए पियो। साजन अली सोडल। माशाअल्लाह माशाअल्लाह। सोडल जो साजन बि हुन सां गॾु आहे। अलाह साईं तव्हांजी जोड़ी सलामत रखे। घर में भला असांजी जेका भाॼाई आहे साजन जी माउ, उहा तव्हांजो राग ॿुधे? न, उहो थकल हूंदी आहे, सॼो ॾींहुं कपिड़ा धोए कमु करे वेठा शहर मोरे में आहियूं। पर कॾहिं कॾहिं चवंदो आहियां। हिकिड़ो लतीफ़ साईं जो वाई चई, हा, आयल करियां कीअं मुंहिंजो मींहुं पुलियो न रहे। अच्छा, हुते मेरान टेलीविज़न वारनि उन दरिया जे बारे में थोरी तशरीह कई। उन में कलाक जो प्रोग्राम हुयो। कलाक में इहो ॿोल ख़तमु थिए वरी शुरू खां ॾियनि। पोड़ी खे सॾु कयो, मुंहिंजो पोड़ीअ ॾिया।
मुझे ॻाल्हाए त ॿ शयूं कीअं न मरंदियूं आहिनि, हिकु कौल, ॿियो आवाज़, टियों किरदारु। सुभान अल्लाह, वाह। छोड़ में कमु करण ॾे, सराइकी ॿोली आहे न सॼी। छोड़ में माशाल्लाह, माना हूअ पंहिंजे कमकार में मसरूफ़ हूंदी आहे, पर तव्हां जीअं हुनखे पसंदि आहियो, ज़ाहिर आहे तव्हांजी सौट आहे, तव्हांजो राग बि पसंदि करे थी। पसंदि करे थी सघे हींअर ॿुधंदी हुजे। पोइ हुनजो नालो बि वठी छॾियो न, सॼी दुनिया खे ख़बर पए त साजन जी माउ जो नालो ई हुनजो सदोरी आहे। माशाल्लाह, भाॼाई सदोरी, तव्हांखे मुबारक हुजे। सोडल जहिड़ो तव्हांजो घर वारो आहे, माशाल्लाह, सिंधी मौसीक़ी जो सरताज आहे। सोडल, तव्हांजी जे रंग ॻायो था, जेको सूफ़ियाणो आरफ़ाणो, उहो बि हिकिड़े वॾे तसलसुल सां असीं ॾिसंदा था अचूं त असांखे पंहिंजो फ़क़ीर अब्दुल गफ़ूर नज़र अचे थो, फ़क़ीर यार मोहम्मद नज़र अचे थो, वरी ढोल फ़क़ीर नज़र अचे थो, हुसैन बख़्श ख़ादिम नज़र अचे थो। हिकिड़ो वॾो पूरो सिलसिलो आहे फ़ुक़राई रंग जो, जिन तव्हां जहिड़ी मौसीक़ी खे सॼी सिंध में रोशनास करायो आहे। तव्हांखे सची पुछो त तव्हांखे सॼी सिंध पसंदि करे थी, तव्हांखे केरु पसंदि आहे, कंहिंखे ॿुधंदा आहियो? हाणे ॻाल्हाए त हुनखे जॾो चवनि पर ॻाल्हि सुठी आहे। कमरानी खे चवंदा, अनवर कमरानी खे। अनवर कमरानी त शाइर आहे। शाइर, हुनजो हिकिड़ो शाइर आहे त अहिड़ी सुहिणी ॻाल्हि कर जो दिलि ॾी ठरी पवे, वॼाए अहिड़ो साह जो वेंदड़ वरी पवे। वाह वाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॻाल्हि आहे त असांखे सभु वणंदा आहिनि, जेको सुठी ॻाल्हि कंदो आहे मूंखे उहा वणंदी आहे। सुभान अल्लाह। पर वरी बि को रागी जंहिंखे तव्हांजे रूह खे, मिसाल तव्हीं ॻायो पिया त असांजे रूह खे राहत पई अचे, तव्हां को केरु ॻाए त वरी तव्हांजे रूह खे राहत अचे? हा यार, नंढो हूंदो जॾहिं मज़दूरी हारपो कंदो हुउसि, इहा 76-77 जी ॻाल्हि आहे। रेडियो मुंहिंजी कच्छ में हूंदो, ॾाटरो कुल्हे ते हूंदो, त मोहम्मद इब्राहिम, मास्टर मोहम्मद इब्राहिम, जी हा, सुभान अल्लाह। मोहम्मद जुमन जेके मौसीक़ियूं ठाहियूं, माशाल्लाह, असांजी सिंध में केरु बि कोन ठाहे। माशाल्लाह, बिल्कुलु सही था चओ। अहिड़ो कलाकार गवायो असांजी सिंध में कोन। सही था चओ, बिल्कुलु। जेके सहरनि जूं धुनियूं हुन ठाहियूं, मोहम्मद इब्राहिम वटि बया तमामु जाम हुयो, सही, मिठड़ो हुयो, ईंदो सॼण साईं मुंहिंजो, ईंदो सुभान अल्लाह, माशाल्लाह। अच्छा, पंहिंजो जेकॾहिं सोडल तव्हां जेके बि कलाम ॻाया आहिनि, सच पुछो त असांखे इलाही घणे में घणा पसंदि आहिनि, पर जेकॾहिं मूंखां पुछंदो त मूंखे तव्हांजो मां जो हिकिड़ो आहे जेको मुंहिंजी दिलि चए थी त मुंहिंजी बि हिकिड़ी फरमाइश तव्हां ॻायो। ऐं लियाकत अली असांजो हिकिड़ो शाइर आहे, जोई दादू वारे पासे जो, जोई साहिब जो, त मूंखे ॾाढो कलाम उन वणे थो, मुंहिंजी दिलि चए थी त हुनजा ॿोल कुझु ताईं असांखे मां जमा ॿुधायो। बिस्मिल्लाह। लतीफ़ सरकार चयो आहे, सजण ऐं साणे हैं, सजण ऐं साणे के अण असीं विसरे, है पतनी खे हो वतन जन विसारियो। हीअ धरती असांजी माउ आहे। जेके वेंदा आहिनि, मूं हींअर ॻाल्हि कई त ढोल मुंहिंजो 21 साल में वियो हलियो, इहे माण्हू विसरण चाहिनि, ऐं जन खां बि विछड़िया हूंदा, सॼो परे हूंदा, उहे उन्हनि खे हमेशह रूह में, दिलि में, ख़्वाबनि में, ख़्याल में जिते किथे यादि हूंदा। पंहिंजे माग जिया मुंहिंजे हर साह में आहीं का फरियाद, मुंहिंजे हर साह में आहीं का फरियाद।
दिन मां आजाद पर आजादी ओ गिरी तो दिन मां आजाद पर आजादी ओ गिरी आलियो आहिनि आलियो आहिनि अखिणियो अड़बा आहिनि वार कारो वेस बदलते दिल में सजणन जे सार कारो वेस बदलते दिल में सजणन जे सार तू छा जानी यार मातम मुझे मन जो सही कंहिंजो नाम वठां जेके ॿुधंदड़ आहिनि जेके ॿुधनि पिया जेके साम्हूं आहिनि ऐं नाज़रीन जेके ॿुधण वेठा था अॼु टच मोबाइल जंहिं वटि कंहिं वटि आहे सजण ॾिसंदा न वरी दिल चरे खे सजण यादि आयो अखियुनि खे ॿीहर रुअण यादि आयो रुअण यादि आयो वरी दिल चरे खे सजण यादि आयो वरी दिल चरे खे सजण यादि आयो अखियुनि खे तबे हर हो अखियुनि खे तबे अखियुनि खे तबे हर रुअण यादि आयो रुअण यादि
रात सारी ओ सीड़े मिल्या करते रनम रात सारी ओ सीड़े मिल्या करते रनम रात सारी ओ सियाड़े मिल्या करते जला जो सबो को ओ जला जो सबो को सुमण याद आयो सुमण याद आयो चल तेरे के सजन याद करे दिल तेरे के सजन याद अखन के तने हो अखन के तबे हर अखन के तबे हर रुमण याद आयो रुमण याद आयो के हथ हिलाया ते घोड़ा गड़ी जा किन हथ हिलाया तगोड़ा गड़ी जा हमें याद आया हमें याद आया हो हमें याद आया ते घोड़ा गड़ी जा घोड़ा गड़ी जा हथ हिलाया यह हथ हिलाया वणन जे थुड़न ते लिखा पाण नाला न लिपण में जे थोड़ा ते लिखा पाण नाला वणन जे थोड़ा ते लिखा पाण नाला वणन जे थोड़ा ते लिखा पाण नाला उहे दिन मिटाया ते घोड़ा गड़ी जा हथ हिलाया ते घोड़ा गड़ी जा हथ हिलाया ते घोड़ा गड़ी जा कैफ़े सकाफ़त में घोड़नि जो ज़िक्र निकिरंदो त मूमल राणे जे किसे ॾांहुं असीं हलंदासीं पर ही मोकिलाणीअ जूं घड़ियूं आहिनि सजण तुंहिंजो महफ़िल मां उथणु यादि आयो त इन उथण खे असीं यादगार बनाइण खां पहिरीं अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असांजे हिन कैफ़े सकाफ़त जो जेको यूट्यूब जो चैनल आहे ऐं जेको फेसबुक जो पेज आहे उन ते अव्हां असांखे ॾिसो पिया ऐं दोस्त जेके असां सां सोडल सां गॾु आहिनि उनजो तारुफ़ या पुॼाणीअ ते हिकु दफ़ो नालो छाकाणि त यादगार ॻाल्हियूं आहिनि ख़ालिद हुसैन आहे लाल मोहम्मद आहे साजन असांजो सोडल आहे गॾोगॾु साहिब मीराली आहे ऐं ही इमदाद अली आहे ऐं अव्हां ख़बर आहे त प्रोग्राम जी इब्तिदा में गुलनि जो गुलदस्तो असांजे डायरेक्टर हबीबुल्ला मेमन साहिबु सोडल खे पेश कयो मूंसां गॾु मुआवनत में रूहुल्ला तुंहिंजो साहिबु गॾु हुयो ऐं रहमतुल्ला राजड़ साहिबु हो ऐं हिन प्रोग्राम जो जेको डायरेक्टर आहे असांजो संतोष कुमार साहिबु आहे असीं आख़िर में हम्बल फ़क़ीर साईं जे उन राणे ॾांहुं हलंदासीं सोडल ऐं तसवर था कयूं त तव्हीं हिकिड़े काक महल में वेठा आहियो ऐं शमा ॿारींदे शब पिरे बाकूं कढियूं मोट मरां थी मेंदरा राणा कारण रब तुंहिंजी ताद तलब काक उॾायमि काक जा ऐं असांजो सोडल तव्हांखे राणे मूमल जे किसे ॾांहुं हम्बल फ़क़ीर साईं जी काफ़ीअ ॾांहुं ऐं राग राणे में तव्हांखे जादू सां गुम कंदो ऐं पंहिंजे मेज़बान खे ॾींदा इजाज़त असीं हलूं था काक महल ॾांहुं जिते सोडल आहे ऐं हुनजो राणो आहे ऐं शमा ॿारींदे शब जी बिस्मिल्लाह जीअं त हमल फ़क़ीर लिगारी हुन हिकिड़े राणे मां मंदुली खान ॻायो आहे यारनि यारनि मां ऐं छोड़ गए दिल तोड़ गए मां मोड़ गए गज़ मारी ला कर यारी सभिनी ॻायो आहे पर ही हिकिड़ो शाइरो लिखियलु हो उन खे मूं कलाम करे पेश कयो आहे तू
शेर शेख हयात जा राणा वो राणा अला 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 राणा वो राणा अज सज बराणी छो नथो किथे आही मेंधरा अला ही भींग थिया भाना अवल को माणा भमर भूं छॾे वया जी हाँ शाल की जी आस खत्म थी नसीर साईं छा छा मां विसाया रोई नैण दियड़ा तुझे चंगेले अला मां कैसी कनाया हाणे मां भाया तो को न ईंदो काक में ओ राणा ओ राणा ओ राणा सोढ़ा छूं सारी तोखे सोढ़ा छूं सारी 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 तोखे प्यारो कागज तोखे प्यारो कागज तोखे सोढ़ा छूं सारी सोढ़ा जो सारी सोढ़ा छूं सारी तूले रेहाना नतिया तूले तूले रेहाना